बी अहम ख़बर है अवां सां शेयर करे रहिया आहियूं। खानपुर महरवा जिथे हथियारबंदनि पारां शहरी खां 2 लाख रुपया ऐं मोबाइल फ़ोन फुर कई वई आहे। ॻोठ कोरी लाशारी वटि अब्दुल करीम सियाल खां मोटरसाइकिल सवारनि फुर कई आहे। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। खानपुर महरमा हथियारबंदनि पारां शहरी खां 2 लाख रुपया ऐं मोबाइल फ़ोन फुर कई वई आहे। ॻोठ कोरी लाशारी वटि अब्दुल करीम सियाल खां मोटरसाइकिल सवारनि फुर कई आहे। अहम ख़बर अवां सां खानपुर महरमा शेयर करे रहिया आहियूं। हथियारबंदनि पारां शहरी खां 2 लाख रुपया ऐं मोबाइल फ़ोन फुर कई वई आहे। ॻोठ कोरी लाशारी वटि अब्दुल करीम सियाल खां मोटरसाइकिल सवारनि फुर कई आहे। खानपुर महरमा अवां सां ख़बर शेयर करे रहिया आहियूं। हथियारबंदनि पारां शहरी खां 2 लाख रुपया फुर कई वई आहे। ॻोठ कोरी लाशारी वटि अब्दुल करीम सियाल खां मोटरसाइकिल सवारनि फुर कई आहे। अहम ख़बर है अवां सां शेयर करे रहिया आहियूं। खानपुर महरमा हथियारबंदनि पारां शहरी खां 2 लाख रुपया ऐं मोबाइल फ़ोन फुर कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूदु आहे खानपुर महरमा आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मेहर महर। जी मेहर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल ही खानगढ़ वासी आहे, एक निजी टीवी चैनल जो रिपोर्टर आहे मंसूर सियाल, उनजो भाउ आहे अब्दुल करीम सियाल। वो जेको आहे खानपुर महर लॻ ॻोठ आहे लोही भरिसां कोरी लाशारी, उतां जेको आहे वीसीअ जी रक़म 2 लाख रुपया हिक रक्षा ज़रिए खणी जेको आहे सो खानपुर महर तरफ़ अची रहियो हो। त पकी खुई बस स्टॉप आहे, उनजे भरिसां उनजो 3 हथियारबंद जेके पीछो करे रहिया हुआ उन्हनि उनखे यरगमाल बणाए अब्दुल करीम सियाल मथां तशद्दुद करे उनखां 2 लाख रुपया रोक रक़म ऐं मोबाइल फ़ोन जेको आहे फुर करे फ़रार थी विया आहिनि। अहिड़े वाक़े जो इतला मिलण ते खानपुर महर पुलिस जेको आहे उते वाक़े वारे हंधि पहुची वई आहे ऐं हथियारबंदनि जो पेरो खणण लाइ जासूसी कुता घुराया विया आहिनि। उन्हनि ज़रिए हथियारबंदनि जो पेरो खयो पियो वञे। हिन महिल जेको आहे पुलिस ऐं ॻोठाणा उते वाक़े वारे हंधि ते मौजूदु आहिनि, जॾहिं त अब्दुल करीम सियाल जेको सहाफ़ी ठीकु आहे, अवां जी वॾी महिरबानी मेहर अपडेट करण लाइ।